कराची कस्टम्स जूं कार्रवाइयूं 1,12,500 सऊदी रियाल ऐं दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। दुबई वेंदड़ टिनि पाकिस्तानी मुसाफ़िरनि खां सऊदी या हथ कया विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। पाकिस्तानी कमिश्नर अमलदार ॿी कार्रवाई में दुबई खां कराची पहुचंदड़ 6 सूट केसिस मां 21 लखनि जूं दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। जी नाज़रीन, अहम ख़बर तव्हां सां शेयर करे आहियूं। कराची कस्टम जी कार्रवाई कयूं आहिनि। 1,12,500 सऊदी रियाल ऐं दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। दुबई वेंदड़ टिनि पाकिस्तानी मुसाफ़िरनि खां सऊदी रियाल हथ कया विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। पाकिस्तानी कस्टम्स अमलदारनि चयो आहे त ॿी कार्रवाई में दुबई खां कराची पहुचंदड़ 6 सूट केसनि मां 21 लख जूं दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां खे आगाह कंदासीं। कराची कमिश्नर जूं कार्रवाई थी आहे जंहिंमें 1,12,500 सऊदी रियाल ऐं दवाऊं हथ कई वयूं आहिनि। नाज़रीन, ख़बर अवां खे ईंदासीं। कराची में कस्टम्स जूं कार्रवाई थियूं आहिनि जंहिं जे नतीजे में 1,12,500 सऊदी रियाल ऐं दवाऊं हथ कई वयूं आहिनि। दुबई वेंदड़ टिनि पाकिस्तानी मुसाफ़िरनि खां सऊदी रियाल हथ कया विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। पाकिस्तानी कस्टम्स अमलदार ॿी कार्रवाई में दुबई खां कराची पहुचंदड़ 6 सूट केसिस मां 21 लखनि जूं दवाऊं हथ कयूं आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करायूं। कराची कस्टम्स जूं कार्रवाई थियूं आहिनि। 1,12,500 सऊदी रियाल ऐं दवाऊं हथ कयूं वयूं आहिनि। दुबई वेंदड़ टिनि पाकिस्तानी मुसाफ़िरनि खां सऊदी रियाल हथ कया विया आहिनि। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। पाकिस्तानी कस्टम्स अमलदार ॿी कार्रवाई में दुबई खां कराची पहुचंदड़ 6 सूट केसिस मां 21 लखनि जूं दवाऊं हथ कयूं आहिनि।